नाज़रीन, इस्लामाबाद हाई कोर्ट शाह महमूद कुरैशी के आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो, जॾहिं त 3MPO तहत गिरफ़्तारी भी कलअदम करार ॾेई छॾी आहे। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब शाह महमूद कुरैशी जी आज़ादी जो हुकुम जारी कयो। अदालत रिमार्क्स में चयो त शाह महमूद कुरैशी खां हल्फ़ी बयान वठण बाद खेसि आज़ाद कयो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट शहरयार आफ़रीदी जी घरवारी खे भी आज़ाद करण जो हुकुम ॾिनो। शहरयार आफ़रीदी पाण भी विगोड़न वारे केस में गिरफ़्तार थियल आहे। अदालत IG इस्लामाबाद के मुखातिब थींदे चयो त IG साहब, तव्हां जे हदनि में ही छा थी रहियो आहे। IG चयो त असांजी इतलाउनि मूजिबि ही औरत ऐं संदसि मुड़ुस GHQ ते हमले जी रिथाबंदी में मुलविस आहिनि। जस्टिस अरबाब मोहम्मद ताहिर चयो त जेको कुझु तव्हां ॾेखारे रहिया आहियो उन में त कुझु बि नाहे। यादि रखो त असांजी अदालत मां आज़ादी बाद खेनि खे ॿीहर गिरफ़्तार कयो त पोइ इन जा सख़्त नतीजा निकिरंदा। हिकु घरेलू औरत खे गिरफ़्तार करण ते तव्हां खे गुड टू सी यू IG नथा चई सघूं। IG इस्लामाबाद चयो त घरेलू औरतुनि पंहिंजा मुड़ुस भी क़त्ल कया आहिनि। अदालत चयो त ॾोहारियुनि ख़िलाफ़ भली कार्रवाई कयो, पर औरतुनि खे ईअं न पकड़ियो वञे।